जीअं त पाण ख़बर आहे किप्रो जी आवाम हमेशह मखदूम साहब, शाह महमूद कुरैशी, इमरान खान साहब खे ॾाढो सुठे नमूने वेलकम बि कंदा आहिनि ऐं हमेशह उनजो साथ ॾींदा आहिनि। हर जलसे में सिंध में जिथे बि जलसो थींदो आहे किप्रो जी आवाम सां गॾु हूंदी आहे। मगर हीउ इलेक्शन कोन्हे त पाण ॾिसी रहिया आहियो, हीउ हिकिड़े ज़ुल्म ऐं जंग आहे। जंहिं तरीक़े सां तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन खे सज़ाऊं ॾिनियूं वयूं आहिनि, तव्हां कंहिंखां ढकियल चुकियल ॿार कोन्हे। मखदूम साहब पाकिस्तान जी सभ खां वॾी जमायत जो रुहानी पेशवा आहे। उन जे हूंदे उनखां सवाइ बि ॿ दफ़ा फॉरेन मिनिस्टर रही चुको आहे ऐं हुन ते हिकिड़े टके जो बि को दाग़ कोन्हे। उन खां बावजूदि हुनजो छा गुनाह आहे? हुनजो गुनाह हिकु आहे त हुन इमरान ख़ान जो साथ ॾिनो, पाकिस्तान जो साथ ॾिनो ऐं हुन कॾहिं बि उहो ज़रदारी जो दौर हुजे, कंहिं हुन खां पोइ PDM जो दौर हुजे या कंहिं बि हुकूमत जो दौर हुजे, मखदूम साहब कॾहिं बि नाक माण्हू जेको नाक ते हुनजो साथ कोन ॾिनो, हमेशह पाकिस्तान जी बक़ा जो साथ ॾिनो। इन करे उन सज़ा ॾिनी वई आहे। ॿियो को बि ॾोह कोन्हे, आहे को ॾोह मगर उन खां पोइ असांजो फ़र्ज़ु थिए थो त असांजे ॿिनि लीडरनि, ॾिसो हिकिड़ो रुहानी पेशवा आहे, ॿियो असांजो सियासी लीडर आहे, हुन ॿिन्ही खे 8 फ़रवरी ते कामयाबु कयूं। अगरि कामयाबु नथा कयूं त पोइ असांखे रैलियूं जलसा कंहिं कम जा कोन्हनि। असांजो 8 तारीख़ जो वोट फ़ैसिलो कंदो त इमरान ख़ान ऐं मखदूम साहब ॿाहिरि निकिरंदा या जेल में हूंदा। यादि रखिजो, असीं मुरीद आहियूं साईं जा, असीं पोइ लॻे इमरान ख़ान जा असांजो सियासी मुर्शिद आहे। त मगर तव्हां सभिनी खे इहो सोचणु खपे, अगरि 8 फ़रवरी ते वरी बि पीपल्स पार्टी या ॿी का जमायत खे तव्हां वोट ॾिनो ऐं 9 फ़रवरी ते जो असांखे इमरान ख़ान सां मोहबत आहे, ऐं चवंदो हीअ मोहबत कोन्हे, मुनाफ़िक़त आहे। यादि रखिजो, अगरि तव्हांखे मोहबत आहे संदे मुर्शिद सां ऐं इमरान ख़ान सां त 8 फ़रवरी ते 12 बचे पोलिंग स्टेशन ते निकिरो। इंशाअल्लाह तव्हां 8 फ़रवरी ते वोट ॾींदो, 9 फ़रवरी ते ॿई लीडर सां गॾु हूंदा। अगरि न निकितो त पोइ 10 फ़रवरी ते इहो न चइजो असीं तहरीक इंसाफ़ सां गॾु आहियूं। छो ही जंग आहे, तव्हांखे अंदाज़ो बि कोन्हे असीं कहिड़ी हिसाब सां बीठा आहियूं, छो बीठा आहियूं इन झंडे सां गॾु। असांखे ख़बर आहे असांजा लीडर साफ़ शफ़ाफ़ आहिनि, असांजा लीडर जहिड़ा ॿिया लीडर कोन्हनि ऐं हिन जेके चोर घुमनि पिया असांजे लीडर जे जुती जे बराबरि कोन्हनि। अगरि तव्हां सोचियो त असीं गैरतमंद क़ौम आहियूं, असांजा लीडर बि गैरतमंद आहिनि, जेल भोगिन पिया, जान जूं बाज़ियूं लॻाए चुकियूं अथनि, मगर हू डील नथा कनि, हू सर कोन था झुकाइनि ऐं असांखे बि उन ॾींहुं 8 फ़रवरी ते माइटी मिटी कोन्हे ॾिसणी। अगरि ॾिसणो आहे पाकिस्तान ॾिसणो आहे ऐं उहे ॿई लीडर ॾिसणा आहिनि। यादि रखिजो, 8 फ़रवरी तव्हांजे लाइ बार बार कोन ईंदो ऐं न को इमरान ख़ान पाकिस्तान में बार बार तव्हांखे सम्झाईंदो पियो। हू असांजे करे जेल में वेठो आहे। ही ॾिसो पिया जेकियूं सख़्तियूं इमरान ख़ान ते आहिनि, आउं तव्हांखे चवां थो त दुनिया में कंहिं बि लीडर ते अहिड़ियूं सख़्तियूं कोन आहियूं अहिड़ियूं सख़्तियूं कंदे ही सभु भॼी वेंदा हुआ। ज़रदारी हुजे, नवाज़ शरीफ़ हुजे, सभु आवाम खे छॾे पाण वञी लंडन वेंदा। हीउ इमरान ख़ान असांजे करे जेल में वेठो आहे। तव्हां सभिनी जे आसरे त 8 फ़रवरी ते असांजी क़ौम सुजाॻ थींदी ऐं वोट ॾींदी ऐं उहो जेल जूं जेके सलाखूं आहिनि टुटंदियूं ऐं इंशाअल्लाह 9 फ़रवरी ते तहरीक इंसाफ़ जी हुकूमत हूंदी। यादि रखिजो, 8 फ़रवरी ॾींहुं न विसारिजो। अगरि विसारे छॾियां त हीअ पाकिस्तान जी क़ौम कॾहिं माफ़ कोन कंदी त तव्हांखे मौक़ो मिलियो, तव्हांखे बहादुर लीडर मिलियो, मगर असीं 8 फ़रवरी ते घर सुता पिया हुआसीं, नौकरियूं पिया कयासीं, इन चोरनि खे वोट ॾिनासीं, इन वाठनि खे वोट ॾिनासीं जंहिं मुल्क खाई तबाह करे छॾियो। अगरि न निकितो त हिनजी गिला न कजो, असीं निकिरंदासीं इंशाअल्लाह 8 फ़रवरी ते। असीं पहिरें ॾींहुं अॼु 1.5 महीनो थियो आहे, असांखे निंड बि कलाक ॾिन खां वधीक हराम हूंदी। छो असांजो लीडर जेल में आहे, असांजी छाजी निंड रहंदी हूंदी? हीअ जहाद आहे, असीं कयूं था। अगरि तव्हांखे मखदूम साहब ऐं इमरान ख़ान सां मोहबत आहे त खिपरे जी आवाम 8 फ़रवरी ते निकिरंदी, हीअ रैकेट जे निशान खे कामयाबु कंदी, मैडम खे कामयाबु कंदी, पाकिस्तान खे कामयाबु कंदी ऐं मखदूम शाह महमूद कुरैशी खे कामयाबु कंदी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।